रिपोर्टर मौला बख्श थेबो की रिपोर्ट मुताबिक कोटरी कबीर गोठ हयात सहतो में 5 कैंपुन में 800 का मथे बरसात मुतासरीन तरसियल। उन सिलसिले में यूसी कोटरी कबीर चेयरमैन हाजी इरशाद अहमद सहतो, डॉक्टर हसाम सहतो ऐं सकलेन सहतो मीडिया वारन के बुधायो त 15 ॾींहनि खां असांजे बंगलन ऐं औताकन में बरसात मुतासरन के खाद खुराक ऐं मेडिसन मुहैया करे रहा आहियूं, जिन खे असां घर जे भातिन वांगर समझी खिदमत करे रहा आहियूं। हद जे MNA MPA तोड़े DC नौशर फिरोज़ 1 रुपए जी भी मदद न कई आहे। पंहिंजी मदद पाण तहत खेर सगाली तौर ते खिदमत कयूं पिया। हुननि चयो त हिन मुश्किल जी घड़ी में सियासत खां हटी करे सभु गॾिजी मुतासरनि जी खिदमत कयूं त जीअं ही ॾुखियूं घड़ियूं मुतासरनि मथां ख़त्म थी सघनि। जोगी फैमिली रहियल आहिनि, 5-8 घर वॾा पाड़ो रहियल आहे। डेली उते देग जी मानी ॾींदो आहियां मां। हिते बि डेली सुबुह शाम मुंहिंजा भाइट आहिनि, उहे हैंडल कंदा आहिनि। असांखे गवर्नमेंट का भी सपोर्ट न कई आहे। अच्छा। न MNA न MPA न DC न AC न मुख्तियार कार न ही को NGO। ये मुझे ख़ानदान जी मूंसां सपोर्ट है, मुझो साथ है, जेके मूंखे हलाइनि पिया। ऐं मां UC पूरीअ में जेको मुंहिंजो हाल आहे आउं हलां पियो, ऐं पाणीअ में बि हलां पियो। मूं कल्ह कोटड़ीअ में बि विज़िट कई महाजनान सां गॾिजी। त अचो त मिली जुली करे को पाणीअ खे काॾे कयूं न। असांखे पाणी मथां खैरपुर वारा असांजे पिया छॾनि, असांजे इलाइक़ा असांजो कोटड़ी UC पूरी तबाह थी आहे। माण्हू चवनि था कोटड़ी कबीर वारा अफ़वाह पिया था हलनि त हाजी इरशाद सहतो खे 10 लाख रुपया TC रिलीफ फंड लाइ ॾिना। इहा ॻाल्हि केतिरे सची आहे? DC साहब मुंहिंजे साम्हूं अचे, AC मुख्तियार कार साम्हूं अचे, मुंहिंजे प्रूफ ॾियनि मूंखे त मूंखे हिकिड़ो 5 रुपया बि ॾिना अथनि, त मां हुनजो हिसाबु किताबु ॾींदुसि। ग़लति अफ़वाह हलंदा रहंदा आहिनि।